नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त आगे मिठी व खबर दालत इस्लाम कोट बरसा गोठ विकड़ो में एहसास कफाल सेंटर ते एसी जो छापो मुस्तहक औरतुन का 500 कटौती कंदड़ 4 एजेंट सबूतन समेत पकड़जी वया। इन हवाले से अधिक तफसील बुधायो मिठी में अवामी न्यूज़ रिपोर्ट सदाम बेजीर पेजी ने रिपोर्ट में मिठी इस्लाम कोट बरसा गोठ विकड़ियो में एहसास किफ़ालत सेंटर ते एसी जो छापो मुस्तहक औरतुन का 500 कटौती कंदे 4 एजेंट सबूतन समेत पकड़जी पिया। चंद ॼाणनि दुर मोहम्मद जंजी, इकबाल जंजी, अलफ जंजी ऐं अशोक कुमार के गिरफ़्तार करे डिवाइस ज़ब्त कयूं वयूं आहिनि। गिरफ़्तार थियलनि खे इस्लाम कोट थाणे ते आंदो वियो आहे। बतस केस दाख़िल करण जूं तयारियूं मुकमल कयूं पियूं वञनि। ओमनी हलाईंदड़ एजेंटनि मुस्तहक औरतुनि लछनी दाल नथू, सोढी दाल दुरमू, बाई भीलण खां काफ़ी फी नाले ते 500 कटौती कई। एसी समीअला संजराणी छापे दौरान औरतुनि खे कटौती कयल पैसा वापसि ॾियारिया। मुतासिर औरतुनि मूजिबि त असां खां ओमनी वारनि 500 कटौती कई, एसी पैसा वापसि कराया आहिनि। होॾां गिरफ़्तार थियलनि एतराफ़ कंदे चयो त असां ओमनी मालिकनि वटि ॾिहाड़े ते कमु कंदड़ आहियूं। कटौती जा पैसा ओमनी मालिक खणनि था, असांखे रुॻो तारीख़ ॾिनी वञे थी। कटौती कई आहे। एसी समीअला संजराणी ॿुधायो त ओमनी हलाईंदड़ 4 ॼणनि खे औरतुनि खां 500 कटौती कंदे पकड़ियो आहे ऐं गिरफ़्तार कयो वियो आहे। मथस केस दाख़िल कयो वेंदो। रिपोर्ट सदाम बजीर, अवामी न्यूज़ HD थरपारकर। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।